नाज़रीन, सिंध हुकूमत SOP तहत दरगाह हज़रत सचल सां मस्त ज़ाइरीन लाइ खोले छॾी आहे, जंहिं सबबि अक़ीदतमंदनि में ख़ुशी जी लहर पखिड़ियल आहे। रिपोर्ट करे रहियो आहे कुर्बान अली मंगी। केतिरी ख़ुशी आहे साईं ईज का दरगाह सचल साईं जी खोली वई आहे। असांखे हिते एतिरी ख़ुशी थी आहे जे असां ईअं सम्झूं था त असांजे लाइ ॼण ईद आहे। ईद जहिड़ी ख़ुशी थी आहे तमामु बेहद ऐं तमामु ॾाढो जो हिते ज़ाइरीन ईंदा ओरे परे खां जेके ईंदा वीचारा देसी परदेसी कई सभई अची दर्शन वठंदा आहिनि। असांजो बि फ़ुकरा जो बि दुकानदारनि जो सभिनी जो बि ॼण ही रोज़गार खुली पवंदो आहे। ॾाढी ख़ुशी थी आहे। पाकिस्तान खां छा पर हिंदुस्तान खां ईंदा उहे अचणु बंदि थी विया। उहे ॾाढा परेशान हूंदा हुआ। केतिरा ई फ़ोन ईंदा त कॾहिं थी दरगाह खुले, कॾहिं थी दरगाह खुले। बहरहाल ही लॉकडाउन असांजे लाइ आज़ादी आहे। ईअं सम्झो ॼण जशन आज़ादी आहे। तमामु ॾाढा ख़ुशि आहियूं। हर को पंहिंजे रोज़गार सां थींदो। अॼु असांखे वार वार असांजो लिंग लिंग ठरी पियो आहे। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। असां अॼु आया आहियूं, पंहिंजो रंगराज बि कयोसीं, दीदार वरितासीं, अञा बि वठंदासीं। सचल साईं शेरा त मज़हब मुल्कनि में के माण्हू मुंझाया, शेखी पीरी बुज़ुर्गी के बेहद भुलाया, किन निवड़ी वञी निमाज़ूं पढ़ियूं, किन मदर वसाया, सचल साईं ओॾां कीन आया पर अकुल वारा इश्क। साल हूंदो आहे जीअं ईद जी ख़ुशी हूंदी आहे, ईअं ई ख़ुशी आहे जीअं त हर तरफ़ जेको आहे माहौल गुंजी ऐं ख़ुशीअ में जेको आहे थी वियो आहे। तव्हां ॾिसी रहंदव त जेको आहे 5 महीननि ताईं असांजा दुकान जा कारोबार बि बंदि लॻा पिया। जीअं त नाज़रीन बि बहुत परेशान हुया, पर उन्हनि खे बि जेको आहे अॼु तमामु ख़ुशी थी आहे जो माना SOP तहत जेको आहे दरगाह खोलियो वियो आहे। लॉकडाउन में बि ईंदा हुआसीं साईं दीदार ते, पोइ दरवाज़े को हिन पंहिंजे अमले खे चवंदा हुआसीं, पुलिस अमलदारनि खे बाबा छॾींदव, चई बाबा कुझु बि थींदो न छॾींदासीं। अल्हम्दुलिल्लाह अलाह से लख कुर्ब सचे साईं जा। ॿुधो साईं, हीअ भलारी दरगाह आहे, हिते जेको बि ईंदो खाली न वेंदो। जीअं त अवां हितां जे जेको आहे सूफ़ी फ़नकारनि ऐं दुकानदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त उन्हनि जो इहो ई चवणु हुयो त असांखे जेको आहे अॼोको ॾींहुं जेको आहे उहो ईद खां वधीक ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। कैमरामैन जहांगीर मंगीअ सां गॾु कुर्बान मंगी, मेरान TV, दरवाज़ा शरीफ़।